कराची सिंध हाई कोर्ट नौकरियुनि तां स्टे ऑर्डर ख़त्म करे छॾियो। अदालती सूबाई हुकूमत खे सरकारी नौकरियूं ॾियण जी मशरूत इजाज़त ॾेई छॾी। सिंध हुकूमत खे मुख़्तलिफ़ खातनि में ग्रेड 1 खां 15 ताईं सरकारी नौकरियूं ॾियण लाइ क़ानूनी तरीक़ा इख़्तियार करण जी हिदायत कई वई आहे। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत चयो त हुकूमत खे इन्हनि पोस्टुनि जी ज़रूरत आहे त उहा ॿीहर इश्तिहार ॾेई ऐं क़ानून मूजिबि भर्तियूं करे। अदालत चयो त जेकॾहिं चूंडनि खां अॻु भर्तियूं क़ानूनी हुयूं त पोइ केतिरे ॾींहं डिप्टी कमिश्नर इहो कमु करण खां इनकार छो कयो। अदालत रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं मुआशरे खे सुधारणो आहे त हर कंहिं खे पंहिंजो हिसो ॾियणो पवंदो। तालीम खाते में NTAs पास कंदड़नि खे 10 सालनि खां नौकरियूं न मिलियूं आहिनि। अदालत जो चवणु हो त नई हुकूमत ठही वई आहे, नौकरियूं शफ़ाफ़ तरीक़े सां ॾिनियूं वञनि त को एतिराज़ नाहे। अदालत MQM जी दरख़्वास्त ते अगस्त 2023 में सरकारी नौकरियुनि ते पाबंदी जो हुकुम जारी कयो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।